अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो गाज़ी बजीर। अॼु जेका से मूं पंहिंजो यूट्यूब जेको चैनल आहे उहो ठाहियो आहे। उन चैनल जे ठाहिण जो इहो मक़सदु हुयो त जेके खोड़ सारा हिकिड़े मसइला आहिनि थरपारकर में उनखे हाईलाइट करे सघिजे ऐं समूरनि दोस्तनि खे हिकिड़ी आऊं रिक्वेस्ट कंदुसि त मूं जेका यूट्यूब चैनल जेका ठाहियो आहे उनखे सब्सक्राइब कयो ऐं समूरा जेके सिंध जा जेके दोस्त आहिनि नौजवान आहिनि जेके फेसबुक ते वेठल हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ जेके पेज हुजनि उन्हनि ते जेका से पंहिंजो टाइम ज़ाया कनि पिया उन्हनि खे हिकिड़ी आऊं निमाणी गुज़ारिश कंदुसि त उहो यूट्यूब ते अचनि पंहिंजा चैनल जेके आहिनि उहे ठाहिनि उन्हनि ते महिनत कनि त हीअ जेका से हिकिड़ो कमाई जो ज़रियो आहे ऐं घर वेही जेको आहे पाण कमाए सघे थो। सॼी सिंध में जेके मुख़्तलिफ़ सहाफ़ी आहिनि मुख़्तलिफ़ जेका से मरहलनि मां गुज़रनि पिया उन्हनि खे ज़ाहिरी तौर जेके पघारूं बि नथियूं मिलनि त हू पंहिंजो जेको सफ़र गुज़र सुठो नथा करे सघनि त सहाफ़ी दोस्तनि खे ऐं उन सां गॾोगॾु जेके नौजवान आहिनि जेके पढ़िया लिखिया वेठा आहिनि उन्हनि खे हिकिड़ी आऊं निमाणी गुज़ारिश कंदुसि त हू यूट्यूब ते अचनि पंहिंजा चैनल ठाहिनि ऐं रोज़गार जो जेको ज़रियो आहे उन में जेको वधि खां वधि जेको पंहिंजो फ़ाइदो हासिलु कनि। असां वटि थरपारकर में जेके खोड़ सारा मसइला आहिनि, तइलीम आहे, पाणी आहे, सिहत जूं सहूलियतूं कोन आहिनि, उन्हनि जे लाइ असां इहो मूं पंहिंजी हिकिड़ी महिनत शुरू जेका कई आहे इहो दोस्तनि खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि त उमेद त इहो मूंखे भरपूर मोट ॾींदा ऐं जेका मुंहिंजो चैनल आहे उनखे सब्सक्राइब कंदा त अॻिते हली ॿियनि दोस्तनि जे लाइ बि इहो हिकिड़ो सुठो मौक़ो थींदो त उहो यूट्यूब ते वेही करे जेका से पंहिंजी जेका कमाई जो जेको ज़रियो आहे उनखे अॻिते वधाए सघनि था ऐं पंहिंजा जेके हालात आहिनि उन्हनि खे सुठे नमूने मुंहुं ॾेई सघनि था। तव्हांजो पंहिंजो गाज़ी बजीर ऐं रिक्वेस्ट इहो आहे त मुंहिंजो जेको चैनल आहे यूट्यूब ते उनखे वधि खां वधि सब्सक्राइब कयो ऐं मूंखे जेका से उमेदु आहे त तव्हां वधि खां वधि मोट ॾींदव।